करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बाशिरूहुन्न व ला तुबाशिरूहुन्न व अंतुम आकिफून फिल मसाजिद वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इअतकफ अशरन फी रमज़ान कान कहल हज्जतैन व उम्रतैन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअददि मन काद व काम वसल्ली कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलि तआतिक अजमईन आमीन। मोहतरम दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, ज़ी रमज़ान मुबारक 1446 हिजरी बमुताबिक 21 मार्च 2025 रमज़ान जा अज बदहा पूरा थींदा। टियों सिजलते खां शुरू थींदो। मदीने वारे मीर फरमाए अव्वलु रहमतुन औसतु मगफिरतुन आखिरु इतकु मिनन नार। पहिरियों ॾहो रहमत गुज़री वियो, ॿियो ॾहो मगफिरत बख़्शिश गुज़री वियो। हाणे टियों ॾहाको शाम खां शुरू गुज़रण वारो आहे। ॿियो ॾहो टियों ॾहाको शाम खां शुरू थींदो जहन्नम खां छुटकारे जो। इतकु मिनन नार, छुटकारो जहन्नम खां। तंहिंजे करे इन आख़िरी ॾहे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ़ में वेंदा, अक्सर वेंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महीनो पूरो रमज़ान एतिकाफ़ वेठा, वरी बदहा वेठा, अक्सर आख़िरी ॾह के वेंदा। जंहिं साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुनिया में विसाल फरमायो, रेलत फरमाई, दुनिया में वफ़ात फरमाई, उन साल ॿियो ॾहो ऐं टियों ॾहो नबी खे एतिकाफ़ में। एतिकाफ़ में वेहण दुनिया खां कटजी अल्लाह जे घर में। एतिकाफ़ वारे लाइ 4 ख़ुसूसियतूं न जूं। कहिड़ियूं? हिकिड़ो त एतिकाफ़ वारे जा 24 कलाक रात ॾींहुं इबादत में शुमार थींदा, छो त अल्लाह जे घर में आहे, दुनिया जे कमनि खां कटियल आहे। ॿियो, एतिकाफ़ वारो गुनाहनि खां महफ़ूज़, चोरी खां, ज़िना खां, ग़लत कारियुनि खां महफ़ूज़ आहे, अल्लाह जे घर में जो वेठो आहे। टियों, एतिकाफ़ वारो मलाइकनि जे मुशाबे थींदो आहे। जीअं मलाइक बदकारी खां अल्लाह से मलाइकनि खे हिस्सा ई न ॾिनी आहे गुनाहनि जी, फ़रिश्तनि वारी हिन में सिफ़त अची वेंदी आहे, गुनाहनि खां परे अल्लाह जे घर में मौजूद आहे, इबादत में मशगूल आहे। चौथों, एतिकाफ़ वारो अल्लाह जो मेहमान आहे। छो त एतिकाफ़ थींदो आहे मस्जिद में। मस्जिद अल्लाह जो घर आहे, त जेको जंहिंजे घर में हूंदो आहे हुनजो मेहमान आहे। अल्लाह वॾेरे जे उताक में आहे त वॾेरे जो मेहमान आहे। सूबेदार साहब जे घर आहे त उनजो मेहमान आहे। मौली साहब जे घर आहे त उनजो मेहमान आहे। जंहिं ॾे वेंदो उनजो मेहमान सॾिबो। एतिकाफ़ वारो अल्लाह जे घर में आहे, माना अल्लाह जो मेहमान। अल्लाह जे घर जी मेहमानी नसीब थी पवे त पोइ अञा छा खपे। एतिकाफ़ 3 क़िस्म आहे, नफ़ली, वाजिब, सुन्नत मुअक्कदा। नफ़ली एतिकाफ़, जीअं ई माण्हू अचे नियत मस्जिद में एतिकाफ़ जी करे छॾे। पोइ हाणे अरबी में लफ़्ज़ अचनि था, नवैतु सुन्नत अल एतिकाफ़, मूं एतिकाफ़ जी नियत कई त ठीकु। जे अरबी नथा अचनि त दिलि में एतिकाफ़ जी, अल्लाह साईं तुंहिंजे घर में वेहण जी नियत मूं कई, बसि। एतिकाफ़ जी माना वेहण, त दिलि में नियत करे पोइ जेतिरो टाइम वेठो हूंदो उन एतिकाफ़ जो सवाब हुनखे मिलंदो रहंदो। पोइ उनजी का बि वक़्तु मुक़यद न आहे। पोइ 2 घड़ियूं वे, 2 कलाक वे, 2 मिंट वे, चाहे 15 मिंट वे, इहो जेॾी महिल अचे नियत एतिकाफ़ जी करे छॾे। पोइ मस्जिद में जेकर का उणाई थी वई, कमी कोताही थी वई त अल्लाह साईं एतिकाफ़ जी नियत जे करे हिनखे उहो माफ़ करे छॾी। तंहिंजे करे असां दाख़िल थियो, दिलि में नियत कयूं, अल्लाह साईं एतिकाफ़ जी नियत कई, तुंहिंजे घर में वेहण जी नियत कयूं। ॿियो एतिकाफ़ आहे वाजिब। को माण्हू बास बासे मुंहिंजो ही कमु थी पवे त मां 2 ॾींहं एतिकाफ़ कंदुसि, 1 ॾींहुं एतिकाफ़ कंदुसि। हाणे इहो बास बासण ऐं कमु थी पियो त हाणे एतिकाफ़ हिन ते वाजिब आहे, न कंदो त गुनहगार थींदो। इहो एतिकाफ़ आहे वाजिब, बास बासण वारो, मिन्नत ऐं बास बासण वारो। टियों एतिकाफ़ आहे सुन्नत मुअक्कदा, जेको आख़िरी ॾहे में थींदो आहे। जेको माण्हू न वेहंदो
त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे ॾोरापो ॾींदा। सॼी मस्जिद मां को न वेहे, मदीने वारे मीर जो ॾोरापो मिले त छा बचे असां लाइ। अला वॾे चङे मुड़ुस जो बि ॾोरापो न मिले, वॾे जो बि न मिले, बुज़ुर्ग जो बि न मिले, चङे मुड़ुस जो बि न मिले, कंहिं ऑफिसर जो बि न मिले, असां ॾोरापो ख़राब थिया। तो मां इहा उमेद न हुई, पोइ चवंदो यार ज़मीन जॻह ॾे हेठि घिरी वञा, मुंहिंजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे, मूं लाइ बाबा साईं मूंखे ईअं चयो, ॾाॾा साईं मूंखे ईअं चयो, पंहिंजे इमीडिएट बास मूंखे इहा मयार ॾिनी, ॿ धक हणी कढिया, ॾोरापो न ॾिया। माना अकल मंद ऐं सम्झ वारे माण्हू लाइ ॾोरापो एॾी वॾी शइ आहे। ऐं जे मस्जिद में केर बि नथो वेहे, सॼी मस्जिद में को बि नथो वेहे, त पोइ सभई कॉलोनी वारा गुनहगार थींदा। हाणे हिन मस्जिद मां वेहे या ॿिए हंधि अची वेहे त ॿियनि तां ज़िमो ख़तम थी वियो। ऐं बुज़ुर्ग था फरमाइनि त ज़िंदगीअ में हिकु दफ़ो एतिकाफ़ में ज़रूर वेहे। एतिकाफ़ वारो हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे नूर लीज़ा में त एतिकाफ़ वारो माण्हू ईअं आहे जीअं माण्हू हिकिड़ो कंहिं सखी बादशाह जे दर आॾे वेही रहे, बिस्तरो खणी वेही रहे, जे हिते वेठो हूंदो जेसि ताईं मूंखे ॾींदे न, हीअ मुंहिंजी सदा पूरी न कंदे। हुजे बि सखी ऐं उनजे दर ते को वेही रहे एतिजाज करे, पोइ छा था सम्झो मिलंदुसि या न मिलंदुसि? मिलंदुसि जो सखी आहे। शूम ऐं कंजूस कोन्हे को, कंजूस वटां त कोन मिलंदो। ऐं अलाह इन्हनि सखियुनि खां बि वधीक सखी आहे। वहुवल गनीयुल हमीद, अलाह बेपरवाह आहे, अणमया ॾींदड़ आहे, बेहिसाब ॾींदड़ आहे। हाणे जेको माण्हू अलाह जे दर ते 10 ॾींहं वेही रहे, अलाह खां घुरे, छा था सम्झो अलाह न ॾींदो? यकीन ॾींदो, रुगो घुरण जी तड़प हुजे न। नंढड़ो ॿार हूंदो आहे न, माउ खे चवंदो, पीउ खे चवंदो मूंखे साइकिल वठी ॾे। हाणे उन ॿार खे इहा सम्झ कान्हे का त इहा 20,000 जी साइकिल, 15,000 जी साइकिल, बाबा मज़ूरी मां कमाए 10,000 या 15-20,000 कमाए त इहो साइकिल वठी ॾींदो या घर हलाईंदो? उन ॿार खे सम्झ कान्हे का। उनजो इहो एहतिजाज आहे त मूंखे साइकिल मिले, पोइ मिली वेंदी आहे साइकिल। हाणे वाकई उन पघार मां मज़ूरी मां साइकिल त न मिलंदी, कर्ज़ खणंदो जो त ॿार छॾे ई नथो। जीअं नंढड़ो ॿार मूंखे 10 रुपया ॾियो, माउ खे चिंबड़ियो पियो आहे, उनखे कहिड़ी ख़बर माउ वटि पैसा कोन आहिनि। हाणे उन चिंबड़नि जे करे जो पक्का त मूंखे मिलंदा हितां, पोइ ॿिए खां बि वठी, उधारा बि वठी, पिनी बि ॾींदी, 10 हिनखे ॾियणा आहिनि। जेकॾहिं बानो अलाह सां उन न जंहिं तालुक सां वठे त मिलंदसि, छो न मिलंदसि? तंहिंजे करे दोस्तो उन तड़प सां घुरे। एतिकाफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन एतकफ़ अशरन फी रमज़ान, जंहिं आख़िरी दफ़ो रमज़ान जो एतिकाफ़ कयो, अलाह जे घर में वेठो, कान का हजतैन व उमरतैन, मदीने वारे मीर फरमायो उनखे 2 हजनि ऐं 2 उमरनि जो सवाब मिलंदो, डबल क़बूल पियल 2 हज 2 उमरा। असां वारे उमिरि जी ख़बर ई कान्हे त लाइ क़बूल पियो अलाए न पियो, असां वारे हज जी लाइ ख़बर ई कान्हे लाइ क़बूल पियो अलाए न पियो। पर जंहिं अलाह जी रज़ा ख़ातिर इहो एतिकाफ़ में वेठो त उनखे क़बूल पियल 2 हज ऐं 2 उमर जो सवाब मिलंदो। ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ज़रूर माण्हू वेहे, दुनिया खां तालुक ख़तम थी वियो, एतिकाफ़ में हरूभरू वेझणो बि कोन्हे को, रोज़ानी मामूल आहे, हींअर माण्हू वेझी वञे थो, पोइ हीलो ई बहानो अबान वुज़ू करण वियो, वुज़ू जे बहाने उते 2-3 लोटा वुज़ू खाने में वाहे छॾी, बाक़ी हूअं वेझण जी इजाज़त कान्हे का। न त हाणे कराची में त वरी बहितरीन सहूलियत थी वई आहे, जो उते अहिड़ा आहिनि टप जो अंदरि ई ईंदा, पाणी बि उते हारबो, सभु शयूं मस्जिद में कुझु बि न थींदी उते। या छो त ॿाहिरि वेझण जी इजाज़त आहे कान, हरू भरू कज़ाए हाज जे पेशाब ऐं वाशरूम खां सवाइ ॿिए हंधि इजाज़त वञण जी आहे कान। एतिकाफ़ वेहबो केॾी महिल? एतिकाफ़ 20 तारीख़ सिज लहण खां अॻु में, सिज लहे उनखे मस्जिद में 2 मिंट बि पोइ आयो त एतिकाफ़ न थींदो। बिना ज़रूरत जे मस्जिद खां ॿाहिरि निकितो एतिकाफ़ टुटी पियो। बिना ज़रूरत जे ॻाल्हाई, ज़रूरत सां बि ॿाहिरि न ॻाल्हाईंदो, ॻाल्हाइणो बि मस्जिद जे अंदरि आहे, ॿाहिरि को ॻाल्हाए सभु जवाब न ॾिएसि। अॻे जीअं वेंदा त नंढी मस्जिद में जुमो न थींदो त पोइ वरी ॿी मस्जिद में जुमो पढ़ण वञिबो, त पोइ वेंदे रस्ते ते कंहिंसां न ॻाल्हाईंदो। बाक़ी ॿी हिकिड़ी जहाल जी रस्म ई हाणे घटिजी वई आहे त
एतकाफ वारे के हेडा हेडा हणी झुंड जीअं असां माई के विनवा में विहारियूं वॾा बुटू ॿधल हुजनि धाड़े जहिड़ो वञे पियो केरु ॻाल्हाएसि न इहे ज़रूरत कोन्हे का। बाक़ी इहो थोरो परदो जे करे ॾिबो आहे त ज़िक्र अज़कार जे करे खलल न पवे। भई हिकिड़ो जे करे बिना परदे जे वेही थो रहे तब को हर्ज कोन्हे। एतकाफ जो मक़सद आहे त बाने जो अल्लाह सां ताल्लुक जुड़े। इन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में 4 कम कसरत सां कंदा। हिकिड़ो कलमे जो विर्द घणो कंदा, कलमे शरीफ जो विर्द घणो कंदा ऐं ॿियो इस्तिग़फार कसरत सां करदा पढ़दा अल्लाह खां बख़्शिश घुर इस्तिग़फार अस्तग़फिरुल्लाह अल्लाह मां तौबा कई रब मां माफ़ी थो घुरां हर ॾोह खां ज़ाहिरी कैम लिकल कैम ॼाणी कैम अणॼाणी कैम अस्तग़फिरुल्लाह अरबी लफ़्ज़ नथा अचनि रब मुंहिंजी तौबा रब तोखां बख़्शिश थो घुरां रब आउं तौबा थो कयां इहे लफ़्ज़ त चई सघे थो पंहिंजी ॿोली में कसरत सां इस्तिग़फार कंदा ऐं टियों जन्नत अल्लाह खां घुरंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सादा न थियो अल्लाह साईं खां जन्नत घुरो त जन्नतुल फिरदौस घुरो आला जन्नत घुरो। चौथों जहन्नम खां पनाह घुरंदा रब नसरिफ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कानत मुस्तक़र मक़ाम वग़ैरह अल्लाह साईं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचा छो त ॾाढी बुरी जॻह आहे। इन रमज़ान में आख़िरी ॾोह आहे जहन्नम खां छुटकारे जो जहन्नम खां बची वञूं त पोइ ॿियो छा खपे। असां इहो अमल शुरू कयूं रमज़ान वञे थो मोकिलाईंदो हाणे इहा एतकाफ वारी इबादत वञी बची आहे। अल्लाह से क़ुरान में फरमायो बाशिरू ला तुबाशिरून वअंतुम आकिफून फिल मसाजिद जॾहिं तव्हां एतकाफ कंदड़ हुजो मस्जिदुनि में पंहिंजे घर वारनि सां सोबत न कयो। एतकाफ वारो शख़्स इन सोबत खां पासे रहंदो। एतकाफ वारो शख़्स ईअं न त रुगो मोबाइल ते हेॾो कचहरियूं करे इहो बि न ज़रूरत महिल का मजबूरी आहे त ॻाल्हाए सघे थो। बाक़ी हाणे डॉक्टर इसरार जी ॻाल्हि वांगुरु त हाणे माण्हू वटि 2-2 3 मोबाइलूं या ॿिए हिकिड़े आलिम जी ॿुधमि ॻाल्हि चई ॿाहिरि मुल्कनि में ऐं ॾाढो घुमियुसि ज़रूरत त त फोन खणंदा असां वटि त हर वक़्तु हथ में पई आहे हिकिड़ी बि न 2-3 इन जी ज़रूरत कोन्हे अजाई पाण खे परेशान करणो आहे ॿियो कुझु बि न अमल न आहे। तंहिंजे करे रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहे जो एहतमाम कयूं एतकाफ में वेहण जी कोशिशि कयूं न त इरादो त पको कयूं ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ज़रूर वेहूं। इहा महबूब इबादत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदीदा इबादत आहे ऐं जेकॾहिं नसीब थी पवे त एतकाफ वारे शख़्स खे इबादत जी पाबंदी नसीब थी वेंदी। 10 ॾींहं 5 वक़्त निमाज़ जमात सां पढ़े त इनखे इबादत जी पाबंदी थी वेंदी। अल्लाह जे घर में वेठो हुजे त इन जी दिलि मस्जिद सां मुंसलिक थी वेंदी इन जो लगाव थी पवंदो ऐं जॾहिं मस्जिद सां लगाव थियो इबादत जी पाबंदी थी त अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरंदो जन्नत जो अल्लाह खां घुरंदो अल्लाह जो इनखे कुर्ब नसीब थींदो। थी सघे थो ज़िंदगी जा आख़िरी पसा इहे हुजनि आख़िरी रमज़ान इहे हुजे ॿिए दफ़े नसीब ई न थिए लिखराए त केरु नथो हुजे पाण सां इबादत जेको आहे सॼी उमिरि रही आया कुझु बि न। अहिड़ियूं खोड़ सारियूं तव्हांखे मूं वाक़िया ॿुधाया आहिनि त माण्हू घोट लहे पियो घोड़े तां हाणे हींअर घर वञण वारो आहे लथे ई अलाह खे साह परवास थी गॾु वेठो आहे कुंवार सां मुबारकूं पियूं मिलनि माइट ॾियनि पिया उते ई झुकंदो वियो ख़बर ई न पई साह धणी जे हवाले थी ज़िंदगी अलाह जे हथ में इंसान जे का ख़बर ई कान्हे। तंहिंजे करे दोस्तो इहा शइ कोशिशि कयूं त असां एतकाफ में वेहण जी नियत कयूं ऐं मस्जिद में को बि हिकु ज़रूरु वेहे जेकर सभई न वेठा त पूरो महलो असां सभु गुनहगार थींदासीं। वेहूं त उन एतमाम सां अजायूं कचहरियूं फुज़ूल रस्मूं भोग ठकाव न मस्जिद में ज़िक्र अज़कार सां वेहूं फ़िक्र आख़िरत सां वेहूं पंहिंजे अंदर जो मुहासिबो कयूं वरी आख़िर में मुराक़बो बि कयूं। मुराक़बो छा आहे त कुंड ते वेही सोचूं अलाह जूं नेमतूं मूं ते केतिरियूं असां जेके अंदर पंहिंजे में नेमतूं अलाह जूं जाचूं न हिन अख जेका अलाह साईं असांखे नज़र ॾिनी आहे न को किरण रुपया ॾे असां अख न ॾींदासीं माना अणमुलान अनमोलान अणमुली क़ीमत आहे असां अख ॾियण लाइ तयारु न आहियूं ॼंगूं ॾियण लाइ तयारु न आहियूं अब हथ ॾे तोखे 10 लख ॾियूं त हथ ॾियण लाइ तयारु न आहियूं। इहे अलाह वरी अलाह साईं असां नाफ़रमानियूं कहिड़ियूं था कयूं। बुज़ुर्ग था फरमाइनि
मुजद्दिद अरफसानी रहमतुल्लाह अलैह जो किस्सो आहे त जंहिंखे दीदे कुसूर मिली वञे, पंहिंजे कोताहियुनि ते नज़र जी तौफ़ीक मिली वञे, इहो शख़्स कामयाब आहे। पंहिंजनि ऐबनि जंहिं ते अलाह जो राज़ थींदो आहे, उनखे पंहिंजनि ऐबनि जी ख़बर पवंदी आहे, पोइ अलाह खां तौबा बि कंदो आहे, माफ़ी बि घुरंदो आहे, अॻिते उनजी इस्लाह कंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे मुराक़बो करे, पंहिंजे ऐबनि ते नज़र करे रब खां पनाह घुरूं, तौबा घुरूं, जेकॾहिं ॿिए जा हक़ आहिनि त अदा कयूं। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे इन एतिकाफ़ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।